मिठी में JUI थरपारकर पारां फ्रांस में गुस्ताख रसूल वाक़े के खिलाफ़ मौलाना अज़ीज़ुल्लाह सांद जी अगवाणी में सादिक फ़कीर चौक खां कश्मीर चौक ताईं एहतिजाजी रैली कढी सख़्त एहतिजाज कयो वियो। रैली खे ख़िताब कंदे JUI जे ज़िलई अमीर मौलाना अज़ीज़ुल्लाह सांद चयो आहे त असां पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में इज़त ख़ातिर पंहिंजो सर कुर्बान करे सघूं था, लेकिन पंहिंजे आका जी शान में हिकु लफ़्ज़ भी गुस्ताखी बर्दाश्त नथा करे सघूं। इन्हनि चयो त काफ़िर हर नए ॾींहुं का न का नई साज़िश तहत असांजे जज़्बनि खे मजरू करण जी कोशिश करे असांजी गैरत खे ललकारनि था। असां वक़्त जे हुक्मरान खे चऊं था त फ्रांसीसी सफ़ीर खे मुल्क मां कढियो वञे ऐं अगरि थोड़ी बि गैरत अथनि त फ्रांसीसी शयूं जेकी पाकिस्तान में हली रहियूं आहिनि इन्हनि खे बंदि कयो वञे। हिननि वधीक चयो त असां मुसलमाननि खे फ़िरक़ावारियत खां हटी करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में थियल गुस्ताखी खिलाफ़ गॾु थियणु खपे। हिन मौक़े ते मौलाना लियाकत अली, मुफ्ती खैर मोहम्मद बजीर, अयाज बजीर ऐं ॿिया अॻवान पिणु शामिल हुआ। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।